अरे वाड़े आमिल बाबा, अरे बाढ़ सब बोर्ड पड़ो चा लिखी लो 24 घंटा में माशूक पेरन में। अरे वाड़े वाड़ असा के बुधाए तो जो पीस चाहे पंजू जी आमिल बाबा। हिन शीत बख्श के कंहिं खोलियो न सलाम न दुआ, ही त जहिड़ो मुंहिंजो अॻु ॼाओ हुजे। अड़े ॻाल्हाइण जी बि का फज़ीलत हूंदी आहे ईंदे सां। अड़े ओ आमिल बाबा ईअं ॻाल्हाइबो आहे? तूं त ॻाल्हाइण जा समूरा लीका लताड़े। अरे ओ आमिल बाबा असाड़े नजमा जो आशिक है छा? अरे पर वो असा के गा भी न तो हुजे। हाण बुधाए वाजा वाली मोहम्मद जेब का यानी चा करे। अब गहा को तू गधा को नहीं जो तोखे खाराए, पर इन जो मतलब आहे त तू थकेल आशिक आहीं। अरे वाड़े आमिल बाबा, अरे तोड़े वाजा जो वाजो सुझा तो चा असा तुझा पेर के चले तो। बच्चा ये मुझा पेर कोन मुझा गोदा आहिनि। अरे तो बाबा तू तुझा पेर केड़ा गया उन्हनि ते तू चढ़ियो वेठो ई बच्चा। अरे माफ बेटा, माफ बेटा यार, माफी माफी। खुद को न कर बच्चा, चरिया हुजनि या खरिया मूं वटि सभु मथो कूड़ायो वञे। अरे वाड़े आमिल बाबा, अरे असांजो नजमा के असांजे कदमनि ते केर आहे? असाड़े तुझो पेर धोई पीअंदो छा? मुंहिंजा पेर मतां धोई पीए बच्चा, छेणनि मां भरियल आहिनि। ताज़ो माल जी ॾुहाई तां मोटियो आहियां। तूं 3 जीअरा गिदड़, हिकिड़ो मोल हाथी ऐं 350 कारा कबूतर हथ कर, उन्हनि ते पाड़े थो थींदो। नजमा अंधी थी वेंदी ऐं धू तुंहिंजे पेरनि में हूंदी। जेकॾहिं तुंहिंजे पेरनि में न किरी त तूं त अखियुनि ॾिठो हुनजे पेरनि में हूंदे ई हूंदो। अरे वाड़े जवान जा बच्ची, 3 जीरा गिदड़, हिकिड़ो मोल हाथी ऐं 350 कारा कबूतर। अरे वाजा वली मोहम्मद कुझाचे बिहारी यानी किथां आणे ॿुधाए आमिल। जेकॾहिं हथ न थी सघनि बच्चा त पोइ तूं मुबलक 11,1111 रुपया हिन जूने आमिल खे ॾे। मोहबत ते बंदिश जी कात जो आऊं पुराणो कारीगर आहियां। अरे आमिल बाबा तो फिकर मका, असां पंहिंजो हर गाड़ी भी विकणी, माना गड्डा गाड़ी विकणी भी तोखे पंहिंजा पैसा पूरा ॾींदो। चङो पोइ यारो यारी कोन हाणे थींदी न सॼे जग में खुआरी। हलड़े पंजू जा एक त पंज वठड़, तूं सुतो में ही न भागा। हल सीटी लॻाए। हाज़िर आमिल बाबा।